गढ़ी खैरो और उसके गिरदोनवा में शदीद धुंध का राज जारी। हद निगाह सफ़र, धुंध और यकबस्त हवाओं से सर्दी बढ़ गई। लोग घरों में महदूद, बाजारें वीरान। धुंध के बायस गुज़िश्ता कई घंटों से बिजली बंद, मोबाइल नेटवर्क भी जाम। इस हवाले से शहरियों का कहना है कि अजकल सर्दी जे वजह खां गरीब माण्हू जेके आहिनि तमामु हद खां वधीक परेशान आहिनि ऐं काठियूं बि अड़लब थी विया आहिनि, काठियूं बि कोन था मिलनि, ॿारण बि कोन्हे, गैस बि शहर में कोन्हे ऐं धुंध जे करे जेको आहे सवारी वग़ैरह उहो बि माना ट्रैफिक वग़ैरह जाम आहे ऐं असां बाइक ते हलूं था, इहो त असांजे लाइ सफ़ा माना हिकिड़ो ईअं सम्झो दरिया में हलूं था पिया ऐं पाणी में जीअं हलूं था पिया ईअं माना हलूं था। सर्दी जे करे माना तमामु बीमारी घणी बीमारी बि पखिड़िजी वई आहे ऐं खंघि ज़ुकाम बुखार वग़ैरह इहे बि जेके आहिनि माना आम थी विया आहिनि ऐं काठी वग़ैरह बि कोन था मिलनि ऐं जेको 500 रुपया मण काठियुनि जो उहो 700 रुपया 800 रुपया विकामण लॻो आहे ऐं गैस बि हणण लॻा, बिजली बि असां वटि आहे ई कोन। सर गढ़ी खैरो च तकरीबन सर्दी काफ़ी ज़्यादा है एदा कोविड वजह से छुकड़ो स्कूल न रहो सका, लोड शेडिंग वगैरह बिजली जाम है तकरीबन, बस लोग ताणी महदूद भी रहूँ। चाय इस्तेमाल ज़्यादा है, सूप वगैरह दुई मच्छी ऐसी इस्तेमाल करूँ, सर्दी से बचाव और कोशिशें करूँ। अल्लाह बारगाह च दुआएं तो सर्दी चल घट भी। वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों ने कहा कि शदीद धुंध के बायस बहुत परेशानी का सामना करने पर मजबूर हैं। धुंध के बायस बच्चे घरों तक महदूद। इन्होंने हुकूमत से मुतालबा किया है कि गढ़ी खैरों को गैस का प्रेशर बढ़ा कर दिया जाए ताकि इस सर्दी की हालत में इन्हें इस चीज़ का सामना ना करना पड़े। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गढ़ी खैरो।